अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं गड़ी घेरो मां त गड़ी घेरो पाणीअ जे हथरादू खोट आबादगारनि पारां रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि मीर गुल हसन खान जमाली, आबिद हुसैन जमाली ॿियनि जी अॻवाणीअ में हारिन लैंड माइनर ऐं सरवा कैनाल जे मुख़्तलिफ़ शाखनि में ज़री पाणी जे खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध बलूचिस्तान ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो हयो, जंहिं सबब सिंध बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही, जॾहिं त आपाशी अमलदारनि थाणे वारे हंधि को बि न पहुतो, जॾहिं त सख़्त गर्मी हेठि मुसाफ़िर सख़्त परेशान रहिया। आबिद हुसैन जमाली ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरे में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॿिज ऐं भाण ख़रीद करण लाइ कर्ज़ वरितो, जेको हाणे पाणी न हुजण करे असांजूं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि ऐं ग़रीब माण्हू कर्ज़ जी बेड़े में ॾींहों ॾींहुं ॿुधंदा पिया वञनि। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त पाणी जे हथरादू कोट ख़त्म करे असांजूं ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि। ऐं ख़बर शामिल कंदासीं मठियारी मां त मठियारीअ में ईद वेझो ईंदे ई मठियारीअ जूं माल पिड़ियूं त सजी वयूं, पर मठियारीअ जे माल पिड़ीअ में जानवरनि जे मालिकनि, वापारियुनि ऐं ख़रीदारनि एसओपीज़ खे हवा में उॾाए छॾियो आहे। ईद जे मौक़े ते मठियारीअ जे माल पिड़ीअ ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर, नंढा वॾा सुहिणी नस्ली जानवर माल पिड़ीअ जी ज़ीनत बणिजी विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे अली फिज़ान जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं मठियारी जी माल पिड़ीअ ते, जिते वॾी तादाद में वापारी ऐं ख़रीदार मौजूद आहिनि। हिते हुकूमत जी तरफ़ां जेको एसओपीज़ ते अमल करण वारी जेका हिदायत कई वई, हिते को बि एसओपी नज़र न पई अचे। हिते ख़रीदार भी वॾी तादाद में मौजूद आहिनि, माल भी वॾी तादाद में मौजूद आहे। अचो त हिननि सां कुछ वीचार वंडियूं त हू पंहिंजा वीचार कीअं था वंडीनि। ज्यादातर लोग बाग घूमने ही आ रहे हैं, रेट सुन के वापसी जा रहे हैं। जो जानवर 20,000 का उसके 40,000 30,000 बता रहे हैं। रेट बिल्कुल भी मुनासिब नहीं है। बस गरीब आदमी क्या करे, किस तरीके से अपनी कुर्बानी पंहिंजे रोज़गारीअ जे हिसाब सां असांजा 12 महीना मेहनत जेका आहे सा असांजी नथी थिए। जेका 25,000 वारो वेठा साहब 12,500 पियो वञे, असांखे फ़ाइदो को बि कोन्हे। हिकिड़ो लॉकडाउन बि गुरबत जे हिसाब सां कहिड़ी हुकूमत आई आहे, असांखे का बि सहूलियत या का बि अहिड़ी शइ कान्हे जेका असांखे फ़ाइदी रहे। असीं पंहिंजे रोज़गार में मसरूफ़ आहियूं ॾाढा, ऐं हुकूमत खे अपील आहे त असांजी किथां न किथां कार्रवाई करे। अपील इहा आहे त असांजी महिरबानी करे माल में या का शइ में कीअं बि रिज़ल्ट असांखे सही ॾे, असां रोज़गारी करियूं। झंग में विया वञूं, माल जो रेट आहे हुते झंग में पैसा इलाही ॿधियो वेठा आहिनि, ऐं हिते पिड़ी ते था अचूं त माण्हू वठण वारा जेको उन रेट सां वठनि ई कोन पिया। असां हुतां झंग मां 30,000 छेलो पिया आहियूं, हिते पियो खपे 20 जो, 22 जो, 25 जो। जेको 15 पिया आहियूं सो हिते 10 पियो घुरिजे, 20 वारो 15 पियो घुरिजे। मतिलबु माण्हुनि खे बहानो हथ अची वियो आहे। लॉकडाउन आहे, इन करे महांगाई करे माण्हू वठण वारा जेके आहिनि से पकाई पिया कनि। 1000 रुपया किलो गोश्त लॻो पिया ॿाकरो, 1000 रुपए किले जे हिसाब सां 30 किला नारो 30,000 नथो। नाज़रीन, तव्हां हिननि जा वीचार ॿुधा। हिननि जो इहो चवणु आहे त हिते त हिकु तरफ़ त लॉकडाउन, ॿिए तरफ़ महांगाई उरूज ते आहे। पहिरीं असांजी चहल छिबी थियल आहे। हिते जेके माल जा जेके रेट हुआ उहे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। वापारी ॾाढा परेशान नज़र आया। हिते एसओपीज़ जेका आहे उहा कंहिं बि तरफ़ खां नज़र न आई। हिननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त हिननि जा जेके रेट आहिनि उहे किराए ऐं असां जेको आहे असां ख़रीदार करे सघूं ऐं ईद कुर्बान करे सघूं। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान, मटियारी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट